हिंगोरजा मां के खबर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ सिंध हुब्बू अली झांगर जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा लॻे रसूलाबाद जो रहवासी अली जान थेबो पाक सिंध प्रेस क्लब हिंगोरजा पहुची दाहींदे चयो त मुंहिंजी ज़रई ज़मीन ते मुंहिंजा चाचा अली गौर ऐं अली ॾिनो ॿई पुट गुलाम जाफ़र थेबो जा मुंहिंजे ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। जल्द कब्ज़े हेठि आयल ज़रई ज़मीन छॾाए ॾिनी वञे। बासरनि ज़मीन ते हथियारबंद विहारे मोतमार धमकियूं ॾियनि था। इंसाफ़ कयो वञे। फरियादी अली जान थेबो ऐं उनजो भाउ अली शेर थेबो ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो आहे त असांजी अमड़ असांजे चाचनि खां 1999 में ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिंजा खाता असां वटि मौजूदु आहिनि ऐं ढल बि असां पीआरींदा ईंदा आहियूं। असांजी ज़मीन ते पीर उमर शाह लॻे रसूलाबाद में असांजी 5 जरेब 2.5 एकड़ ज़मीन आहे, जंहिंजो खातो बि असांजो ई थियलु आहे, जंहिं ते बासर ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था। हुननि वधीक दाहींदे चयो त ज़रई ज़मीन असांजे अमड़ असांजे चाचनि खां ख़रीद कई हुई ऐं उहा असांजी ई मिल्कियत आहे। ज़बरदस्ती तौरु ज़मीन फॿाइण जी कोशिशि कई पई वञे। हुननि चयो त असां अदालत सगोरीअ में पिणु दरख़्वास्त कई आहे, जंहिं बैदि बासरनि ज़मीन ते हथियारबंद विहारे असांखे मोतमार धमकियूं ॾियनि था। असांखे मुकमल तौरु तहफ़ुज़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। छा नालो आहे? अली जान सर। मसलो छा आहे? सर मसलो ज़मीन जो मसलो आहे। जी सर, जेको उमर शाह में जेको असांजो मसलो आहे, असांजो मसलो जेको आहे उहो ज़मीन जो मसलो आहे चाचनि खां। जेके मुंहिंजा चाचा आहिनि उहे अॻोपो मूंखे दावा था कनि त ज़मीन असांजी आहे। ज़मीन जेको खॾो आहे 5 एकड़ 6.5 गुंठा जो आहे, जेका पीर उमर शाह में रसूलाबाद। असां वटि हीअ असां वटि खातो आहे। 1999 में चाचे जन ज़मीन ख़रीद थी आहे। ख़रीद ज़मीन कई आहे, उन खां पोइ असांजी खातो आहे। असां चाचे खे इहो चयो आहे त तव्हांजी खातो वेरीफाई कराए। जेकॾहिं असांजो खातो वेरीफाई नथो थिए त तव्हांखे असां ज़मीन ॾियण लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं असांजो खातो वेरीफाई थो थिए त तव्हांजी दावा कार खणे। सही जी साईं। उन खां पोइ चाचे वारनि असांखे हरूभरू कमु करण जे लाइ केॾी महिल ज़मीन ते ट्रैक्टर रोकंदा, कंहिं महिल तव्हांखे मोतमार